दादू विचो पुलिस जो सर्च ऑपरेशन खतरनाक डोहारिन जे ठिकाने दे छापा रिपोर्टर सखी सरदार चारण मौजूद डीएसपी दादू सिटी जी अगवाड़ी में दादू ऐं जोही सब डिवीजन जे मुख्तलिफ़ थाणनि जे एसएचओस मर्द ऐं औरतुनि पुलिस एहलकार जे वरी नफ़री साण करे सर्च ऑपरेशन में हिस्सो वरितो। दादू बी सेक्शन थाणे जे हद में फुर दौरान शहरी मंठा लगारी कत्ल केस समेत ॿियनि संगीन ॾोहनि जे वारसनि ऐं वारदातुनि में मुलविस ॾोहारिन जी गिरफ़्तार लाइ जोही जे वेझो ॻोठ ताजपुर ऐं आसपास जे ॾोहारिन जे मुमकिना ठिकाणनि ते छापा हया विया। सर्च ऑपरेशन दौरान लेडीज़ पुलिस जी मदद सां घरनि जी तलाशी वरिती वई। केतिरनि ई शकी माण्हुनि खां पुछा ॻाछा करे जुड़ती वरिती वई ऐं ॾोहारिन जी ठहियल मौचनि खे बि ॾाठो वियो। सर्च ऑपरेशन दौरान कुझु हथियार हथ आया आहिनि जॾहिं त 4 शकी माण्हुनि खे बि हिरासत में वरितो वियो आहे। हिरासत वरितल माण्हुनि में हथ आयल हथियारनि जे रिकॉर्ड जी वधीक तस्दीक कई पई वञे। टारगेटेड कार्रवाइयूं कत्ल फुर ऐं ॿियनि संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारिन जी गिरफ़्तारी लाइ कई वई वञनि। एसएसपी दादू कार्रवाइयुनि जो मक़सदु अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ खे यकीनी बनाइण ऐं ॾोहनि में मुलविस अनासरनि जो नेटवर्क ख़त्म करणु आहे।